नाज़िम, क़ंधकोट के कच्चे वारे इलाइक़े में पुलिस तरफ़ा धाड़ेलन ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान 3 ॾोहारियनि खे मारण जी दावा कई आहे। उन हवाले से अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर गुलाम रसूल मेराणी। जी गुलाम रसूल। जी बिल्कुल, ही क़ंधकोट दुरानी महर कच्चे वारो इलाइक़ो आहे जिते पुलिस जो ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जेको हो वो मुसलसल जारी आहे ऐं ऑपरेशन में पुलिस 3 ॾोहारियुनि जे मारिजी वञण जी जेकी आहे उहा दावा कई आहे। इन सिलसिले में पुलिस जो चवणु आहे त एसएसपी अमजद शेख की अॻुवाणी में दुरानी महर के कच्चे वारे इलाइक़े में पुलिस जो ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू करे ॾिनो हुयो ऐं ऑपरेशन दौरान पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबिलो थी पियो ऐं मुक़ाबले में फायरिंग जी ॾे वठि दौरान 3 ॾोहारी जेके आहिनि उहे मारिजी विया आहिनि ऐं मारिजी वियल ॾोहारियुनि जो जेको तालुक़ु आहे उहो जागीराणी ऐं सब्ज़ोई गैंग सां जेको आहे उहो ॿुधायो पियो वञे। जंहिंजा जेके लाश आहिनि उहे वाक़ई वारे हंधि पियल आहिनि ऐं लाश हथ अचण बाद जेको आहे उन्हनि जी सुञाणप कई वेंदी। इन सिलसिले में जॾहिं असांजो राब्तो थियो आहे एसएसपी अमजद शेख सां, एसएसपी अमजद शेख जो चवणु आहे त कच्चे में चाचड़ बिरादरी के 9 ॼणनि जे क़तल ऐं एहलकारनि खे शहीद ऐं ज़ख़्मी कंदड़ ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ जेको पुलिस जो ऑपरेशन आहे उहो मुसलसल जारी रखियो वियो आहे ऐं हलंदड़ ऑपरेशन दौरान अॼु 3 ॾोहारी जेके आहिनि उहे मारिजी विया आहिनि जंहिंजा लाश हथ करण लाइ भरपूर कोशिशि जेके आहे उहा कई पई वञे ऐं ऑपरेशन दौरान जेके आहिनि मुख़्तलिफ़ जेके रस्ता आहिनि कच्चे जा उहे सील कया विया आहिनि ऐं उते जेके आहिनि पुलिस जो पिकटूं क़ाइमु थियल आहिनि ऐं ॾोहारियुनि जो हिन वक़्तु जेको घेरो आहे उहो तंग कयो वियो आहे ऐं हीउ ऑपरेशन जेको आहे ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी ऐं उन्हनि जे ख़ात्मे ताईं जारी रखियो वेंदो। जी ठीक है गुलाम रसूल, अपडेट करण लाइ मुंहिंजी महिरबानी।